जी सिजावल जी ताज़ा तरीन सूरत हाल का तव्हांखे आगाह कंदो हलां त लॉकडाउन ते केतिरो ऐं किथे अमल थी रहियो आहे ऐं लॉकडाउन जूं कीअं धॼियूं उॾामी रहियूं आहिनि आवाम इंतिज़ामिया ऐं पंहिंजो पाण सां केतिरो तावन कयो आहे इंतिज़ामिया केतिरी क़दुरु लॉकडाउन ते अमल कराइण में कामयाबी वई आहे। इन सिलसिले में तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त लॉकडाउन खे महीने खां बि ज़्यादा अरसो गुज़री चुको आहे जंहिं सबबि विचोले तबिके जा माण्हू ॾियाड़ीअ ते कमु कंदड़ पोरियत ऐं मज़ूर मुसाफ़िर गाॾियुनि जा ड्राइवर क्लीनर कंडक्टर वग़ैरह तोड़े टैक्सी ड्राइवर तमामु घणो मुतासिर थिया आहिनि जंहिं सबबि संदन अंगणनि जा चुल्हा उजामियल आहिनि संदन ॿार बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि जंहिं सबबि सिजावल जो अवाम केतिरा ई भेरा एहतिजाज कंदे रोडनि ते निकिरी आयो आहे ऐं संदन इहो चवणु त राशन नथो ॾिनो वञे ऐं राशन जी ईमानदाराना ऐं मुनसिफ़ाना विच नाहे थी रही ऐं डिप्टी कमिश्नर सिजावल राति जे अंधेरे में वॾेरनि पारां ॾिनल लिस्टुनि मूजिबि पंहिंजा नवाज़ पॉलिसी तहत लुकी छुपी राशन ॾेई रहियो आहे। केतिरनि ई एहतिजाज कंदड़ माण्हुनि जो इहो चवणु आहे त ग़रीब माण्हुनि लाइ आयल राशन विकिरो थी रहियो आहे इन करे माण्हू लॉकडाउन ते अमल न करे रहिया आहिनि। ताज़ो 2-3 ॾींहं पहिरीं हकाबाद कॉलोनी सिजावल जो रहवासी पुनू मला 2 नियाणियुनि समेत 4 ॿार रेड़े ते विहारे सिजावल जे बाज़ार में होका ॾींदो रहियो त बेरोज़गार आहियां बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि इन करे पंहिंजे जिगर जा टुकड़ा खपाइण थो चाहियां मूंखां मुंहिंजा बच्चा ख़रीद कया वञनि। ॿियो वाक़ियो ॿिए ॾींहुं पेश आयो जॾहिं ॻोठ जीअं ज़ंगियत जो रहवासी हिकु ॿाह खां मज़ूर बणियल शाहनवाज़ ज़ंगी जो पंहिंजा ॿार बच्चा नंढड़ा वटि खणी अची डिप्टी कमिश्नर हाउस अॻियां पंहिंजे ॿारनि समेत पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ण जी कोशिशि कई पर उते बीठल पुलिस एहलकारनि खेसि बचाए वरितो त हिन पोज़ीशन ऐं अहिड़नि हालातनि में अवाम लॉकडाउन ते कहिड़ो अमल कंदी। इन करे माण्हू इंतिज़ामिया पारां जारी कयल अहकामात समाजी विथीअ ते मुकमल अमल करण खां ठुप इनकारी आहिनि। सुबुह सां ई नेशनल बैंक नादरा ऑफिस एहसास कफ़ालत सेंटरनि ऐं सब्जी मंडीअ ते माण्हुनि जी वॾी रश नज़र अची रही आहे जंहिं सबबि कोरोना वायरस में इज़ाफ़ो थी रहियो आहे पर अवाम अहिड़े ख़तरे खे नज़र अंदाज़ करे रहियो आहे ऐं इंतिज़ामिया मुकमल तौर ते बेवस ऐं लाचार बणियल आहे। ताज़ो 2-3 ॾींहं पहिरीं सब्जी फ़रोश ऐं मच्छी फ़रोशनि खे पुलिस मुंतशिर करण जी कोशिशि कई त बेरोज़गार बुखूं काटींदड़ माण्हुनि मज़ामत कई जंहिं जे नतीजे में हिकु अमरा ज़ख़्मी थी पियो। हिकदमि माण्हुनि DC ऑफिस अॻियां धरणो हणी मेन रोड बंदि करे छॾियो। ज़िले इंतिज़ामिया जी गैर फ़ाल पॉलिसी ऐं सही मनसूबा बंदी न हुअण सबबि सिजावल में ॼाणायल सेंटरनि ते माण्हुनि जा वॾा हजूम जमा थियो वञनि। इंतिज़ामिया समाजी विथीअ ते अमल कराइण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे जंहिं सबबि कोरोना वायरस जे फैलजण जा ख़दशा आहिनि। जी लाइक कयो असांजे वीडियो खे वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।